अलहम्दु तमाम तारीफूं लिल्लाहि अल्लाह लाए। छो अल्लाह लाइन रब्बिल आलमीन आ, छो अल्लाह लाइन रब्बिल आलमीन सां गॾु रहमान आ, रहीम आ। छो अल्लाह लाइन रब्बिल आलमीन आ, उन सां गॾु रहमान आ, उन सां गॾु रहीम आ, मालिक यौमिद्दीन आ, क़यामत जे ॾींहं जो मालिक आ, जज़ा ऐं सज़ा जे ॾींहं जो मालिक आ। इन जे करे यानी इन्हनि टिनि आयतुनि में तव्हां असांखे इहो सबक मिले थो त कंहिंखे बि तस्लीम कयो त दलील जे बुनियाद ते कयो। जॾहिं अल्लाह पंहिंजे लाइ हज़रत इंसान खे दलील थो ॿुधाए त मुंहिंजे लाइ तारीफ़ छो आहिनि त मां जहान जो पालणहार आहियां, मुंहिंजे लाइ सभु तारीफ़ूं छो आहिनि त मां रहमान आहियां, मां रहीम आहियां, मुंहिंजे लाइ सभु तारीफ़ूं छो आहिनि त मां मालिक यौमिद्दीन आहियां, जेको आहे रोज़ जज़ा ऐं सज़ा जो मालिक आहियां। यानी अल्लाह हज़रत इंसान खे समझाए तो पियो तो कंहिं शइ खे बि तस्लीम कयो तो दलील सां कयो। जॾहिं हज़रत इंसान अल्लाह के दलीलुनि सां तस्लीम कंदो तो उहो हज़रत इंसान कॾहिं भिटकंदो कोन, कॾहिं बेराह रवीअ जो शिकार न थींदो। ईअं न थिए जो सुभाणे को चए मां अलाह, फिरौन अलाह सां रहियो न, उन वटि को अलाह हुजण जो को दलील हो न, माण्हू गॾु हुयसि न। छो? हिकु त उन जे ॾाढे जबर जे करे ऐं ॿियो त वरी माण्हुनि जे न सोचण जे करे, न सम्झण जे करे। बाबा फिरौन त असांजो इंसान आहे, उहो असांजो अलाह कीअं थियो? निमरूद पाण खे अलाह सां रहियो न, उन सां माण्हू गॾु आहे छाजे करे? हिकु त उन जे ॾाढ ऐं जबर जे करे, ॿियो त माण्हुनि जे न सोचण ऐं न सम्झण जे करे। बाबा आहे त असां जहिड़ो इंसान, असां जहिड़ो इंसान थी करे असां ते हुकुमरानी छो थो करे? हुजण त ईअं घुर्जे न, ॿई हिकु जहिड़ा आहियूं, ॿई बराबरि हूं, ॿिन्हिनि वटि ॿ अख, ॿ कन, ॿ पेर, ॿ हथ हुजण त ईअं घुर्जे त उन जो असांजो माबूद हिकु ई हुजणु घुर्जे न। इहो कीअं? त उहो माबूद असां वरी उन जा आबिद। यानी इंसाननि में सोचण जी सलाहियत उन्हनि पहिरियां ख़त्म करे छॾी पंहिंजे ज़ुल्म, ॾाढ, जबर जे बुनियाद ते। ऐं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे अल्लाह हुजण लाइ बि तव्हां असांजे साम्हूं दलील रखी। हाणे हितां तव्हां असांखे समझ में अचे थो त जॾहिं बि कंहिंजी तारीफ़ कयो त बग़ैर दलील जे उन जी तारीफ़ न कयो।